ये अॼु असां यूमे पाकिस्तान जे हवाले सां हिकिड़े नंढड़े प्रोग्राम जी तयारी करे रहिया हुआसीं ऐं स्कूल में त ओचितो हिकिड़ो ज़ोरदारु धमाको थियो ऐं बिटिजी वियुसि, शागिर्द बिटिजी विया। मूं त सोचियो किथे इसराइल, अमरीका या ईरान को असांजे स्कूल ते मीज़ाइल या को बम त न दाॻियो आहे, पर जॾहिं आउं डोड़ंदे हिन कमरे में पहुतुसि त हिन कमरे जा जेके आहिनि उहे ई हालति लॻी पई हुई हिन कमरे जी। ऐं छित जेका आहे अधु हिसो छित जो चापड़ किरी चुका आहिनि अंदरि। बसि ख़ुदा जो शुक्र इहो ई थियो जो हिन में को ॿार ओॾी महिल मौजूदु न हो। जेके नंढड़ा ॿार हुआ उहे ॿार ई स्कूल ग्राउंड ते ई मौजूदु हुआ। ऐं जेकॾहिं को नंढड़ो ॿारु या को मासूम हिन में हुजनि हा त को अलमनाक हादिसो पेश अची सघियो पिए, पर ख़ुदा जो शुक्र आहे असां वॾे हादिसे सां बची वियासीं। ऐं उन जी वजह इहो ई त ॿार जेके आहिनि सभई ॿार पंहिंजे हिसाब सां टोला ठाहे बीठल हुआ ऐं किरन वरी उन पासे रेसल पे कई ग्राउंड ते, स्कूल ग्राउंड ते। त उन जे करे जेके आहिनि के वॾे हादिसे सां असां मौजज़ानी तौरु बची वियासीं। ऐं हीउ कमिरो जेको आहे 2018 ईस्वी में ठहियो आहे। हाणे जेका इंजीनियरिंग डिपार्टमेंट जी करप्शन ऐं ही बदनवानी जो नतीजो इहो आहे त माना हिकिड़ो कमिरो जेको आहे उहो 6 खां 7 सालनि में सफ़ा डैमेज थी ऐं हुनजी कंडीशन ही थी चुकी आहे।